ख़बर शामिल कयूं पिया। डोकरी खां आवाज़ सिंध न्यूज़ जे रिपोर्टर रहीम बख्श अबड़ो जी रिपोर्ट मूजिब ॻोठ मियां इसाक कुंवारो वासी शेर मोहम्मद कुंबर जी धुर ऐं ॿी धुर लारकाणो वासी नज़ीर अहमद कुंबर जे विच में केतिरनि ई महीननि खां हलंदड़ संगावती तकरार जो राजूनी निबेरो फ़ैसिलो ॻोठ जवान बुरड़ो में बुरड़ा बिरादरीअ जे चङे मुड़ुस रईस अब्दुल सत्तार बुरड़ो ऐं मीर मुमताज़ हुसैन बुरड़ो जी सरपंची ते हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जे चङनि मुड़ुसनि ऐं मशीरनि जावेद अली कुंबर, बिनल खान बुरड़ो, इकरार अली जतोई, मुज़फ़र कुंबर, नादर अली बुरड़ो, दमशाद बुरड़ो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते फ़ैसिलो कंदड़ अमीन ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि फ़तवा ॾींदे चयो त नज़ीर अहमद कुंबर जी धुर शेर मोहम्मद कुंबर जे धुर खे ख़र्च आयल रक़म 30,000 रुपया भरे ॾियणु ऐं तॾो मेड़ करण जी फ़तवा पिणु जारी कई। उन मौक़े ते सैयद अशफाक़ अली बुखारी दुआ ख़ैर घुरी, जॾहिं त धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड पिणु कयो वियो। होॾां उन सिलसिले में बुरड़ा बिरादरीअ जे चङे मुड़ुस अब्दुल सत्तार बुरड़ो ऐं कुंबर बिरादरीअ जे अॻुवान जावेद अली कुंबर धुरियुनि ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंधी माण्हुनि खे थोरी ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ ऐं वेशा ख़तमु करे पाण में भाइरनि जीअं ॿधी एके ऐं इतिहाद में क़ाइमु रहणु घुरिजे, जीअं क़बीलाई तकरार जनम न वठनि, छो त असांजी सिंध अमड़ अॻु ई क़बीलाई तकरारनि जे वर चढ़ियल आहे।